अटे जी हथरां तो कोर्ट अग बीणा थियण खिलाफ़ जेके शहरी रोड निकिरी आहे गवर्नमेंट जे ऐलान ते अमल न थी सघियो आहे डीसी जे हुकूमत ते अमल न थी सघियो आहे ऐं ग़रीब माण्हू जेके पोइ त आवाम शहरी उभा रोड निकिरी आया आहिनि ॻाल्हि कंदा छा मसइलो आहे हुनजी वधीक छा चवणु आहे। जॾहिं त हुकूमत ऐलान कयो त अटो जेको आहे 65 रुपया किलो मिलंदो, हिते सॼे ज़िले में किथे बि अटो 65 रुपया किलो कोन थो मिले। असीं डीसी साहब खे इहो अपील करियूं था अवाम ॾांहुं अचे पंहिंजा इंतिज़ामी अमूर जेके सरंजाम ॾे ऐं अटो आणल बि थी वियो आहे। माण्हू ग़रीब जी मिसकिन जेके आहिनि अटे जी ॻोल्हा में आहिनि, मज़दूर पोरियत वीचारा बुख ते लंघ ते वेठा आहिनि। अटो ॾाढो महांगो थी वियो आहे, ग़रीब माण्हू आहे, असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। रशके ते कमायूं था, कॾहिं 100 कॾहिं 200 अटो वठूं, खंडु वठूं, डालडा वठूं, छा वठूं? ग़रीब माण्हू परेशान थींदा वञूं, ॾींहं ॾींहुं परेशान थींदा वञूं। कुडरी शहर जे अंदरि अटे जो रेट जो तमामु घणो कयो वियो आहे, जेको गवर्नमेंट पाण हुकूमत सिंध जेको आहे हिन जो 4000 रुपया रेट मुक़ररु करे ऐं हाणे अटो असांखे जेको आहे 5500 रुपया किलो जे हिसाब मण जे हिसाब सां असांखे मिले पियो। इन जे लाइ जेको आहे असीं मुज़ाहिरो करूं पिया ऐं हुकूमत सां असीं मुतालबो था करियूं त रेट ते कंट्रोल कयो वञे। असां 400 रुपया दिहाड़ी कमाइण वारा शाम जो यकीन पुछो किलो अटो वठो वञूं, सुबुह जो असांजे बच्चा लंघण हूंदा आहिनि, वरी शाम जो वठी वेंदा आहियूं। हीअ सॼी गवर्नमेंट जी मन मर्ज़ी आहे। हिन ज़िले में जेके बि आहिनि जेके अमलदार आहिनि सभु मिली भगत में हिन चक्की वारनि सां कुंदरी तालुके में जेको मिली भगत हले पई, अरबे खरबे रुपया ॿुधाइनि पिया असां तालुके में न, लेकिन को ज़ाहिर करे ॾे, को ग़रीब ज़ाहिर करे ॾे। सिर्फ़ु उन्हनि जा पंहिंजा माण्हू जेके आहिनि सरहदी वारा आहिनि उहे पंहिंजे हारिन खे जेको आहे उहो अटो साॻी आहे जो विरे जे मिसल उन्हनि ते खाते में लिखी उन्हनि खे ॾियण, ग़रीब ने का शइ कोन मिली आहे। कैमरामैन छबी जान लॻर, अब्दुल मजीद मेमन, KTN न्यूज़, कुंडरी।